अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी टेक्निकल चैनल में तव्हां सभिनी खे खुश आमदीद। दोस्तों, अॼु मां अव्हां खे ॿुधाईंदुसि पाकिस्तान जी न्यू ऐप जेकी आई आहे, जेकी बाक़ाइदा पैसा बि ॾिए थी ऐं इंफॉर्मेशन बि उन में तव्हांखे खोड़ सारी मिली वञे थी। जीतो नए अंदाज़ से नाले सां हिकु ऐप आई आहे जंहिंमें तव्हां रोज़ाना राति जो 10 बजे 10 सुवालनि जे जवाब ॾेई करे तव्हां खोड़ सारो इनाम ऐं पैसा कमाए सघो था। बिल्कुलु आसान तरीक़ो आहे। अकाउंट ठाहिण बि सफ़ा आसान आहे, को मसइलो ई न आहे। तव्हांखे डिस्क्रिप्शन में लिंक मिलंदी, उन जे ज़रिए तव्हां डायरेक्ट प्ले स्टोर ते वेंदा। प्ले स्टोर ते वञी करे तव्हां हिन खे डाउनलोड कंदा। डाउनलोड करण खां बाद में तव्हांखे मां सॼो तरीक़ो ॿुधाईंदुसि। हीउ थोरो डाउनलोड थी वठे। इन थोरे नंढड़े इंतज़ार में दौरान तव्हांखे गुज़ारिश त मुंहिंजे चैनल खे तव्हां सब्सक्राइब कयो ऐं लाइक ज़रूरु कजो। बिल्कुलु इन में को बि कूड़ न आहे। मां पाण इहो इन खे आज़मायो आहे, असां पाण इन में अर्निंग कई आहे। बिल्कुलु को बि इन में कूड़ फराड न आहे। मतां तव्हां सम्झो त इन में को कूड़ थी सघे थो। तव्हां बिल्कुलु तव्हांखे मां प्रूफ सां ई ॿुधाईंदुसि, सबूत सां गॾु। हिन में ईअं हूंदो आहे, राति जो 10 बजे तव्हां सुवालनि जा जवाब ॾींदा। हर राति जो 10 बजे 10 सेकंडनि जे लाइ तव्हांखे उन सुवाल खे टिक करिणो आहे। 3 ऑप्शन मिलंदा। को बि सुवालु ॾींदा, उन में तव्हांखे 3 ऑप्शन मिलंदा। उन 3 ऑप्शन मां तव्हांखे हिकिड़ो चॉइस करिणो आहे, जंहिंखां पोइ तव्हांखे उन जो बाद में ॿुधायो वेंदो त तव्हांजो सुवालु सही हुयो या ग़लति हुयो। ठीकु आहे। उन में ईअं हूंदो आहे, तक़रीबन 10 दोस्त 100 दोस्त 200 जेके बि दोस्त उन्हनि में खटंदा त उन सभिनी में 2 लखनि जो इनाम हूंदो, 3 लखनि जो इनाम हूंदो, जेको हूंदो उन्हनि में विराए वेंदो। अकाउंट में असां अची विया आहियूं। जीअं ओपन कंदव तव्हां हीअं कुझु नज़र ईंदो। हिते तव्हां पंहिंजो मोबाइल नंबर हणंदव। पहिरें तव्हां जीअं ओपन कंदो न हीअं तव्हांखे कुझु नज़र ईंदो। तव्हां हिते पंहिंजो मोबाइल नंबर हणंदा। मोबाइल नंबर हणण खां बाद में तव्हांखे हेठि पासवर्ड लॻाइणो पवंदो। पासवर्ड हणी करे तव्हांखे कंटिन्यू करिणो आहे। मां हिन में पहिरीं अकाउंट ठाहे चुको आहियां। मुंहिंजो ऑलरेडी अकाउंट ठहियलु आहे। मां उनखे हणी करे जेको आहे त कंटिन्यू कंदुसि। कंटिन्यू करण खां बाद में जेको आहे त तव्हांखे कुझु अहिड़े तरीक़े सां इंटरफेस नज़र ईंदो। कुझु थोरो तव्हांखे इहे वेटिंग में रखंदो। थोरो असां इंतज़ारु कयूं था। इंतज़ारु कंदासीं जीअं इहे कुझु नज़र अचे थो। अच्छा, जीअं इहे ओपन थी वेंदो त हिन में तव्हांखे राना बॉबी नाले हिकिड़ो इन में होस्ट आहे, जेको तव्हांखे पूरी डिटेल शुरू में ई ॾींदो। कुझु सेकंडनि लाइ हीउ वीडियो हलंदो। तव्हां फुल ॾिसण लाइ ॾिसी सघो था, न त तव्हां हिन खे मथे कुंड में स्किप करे सघो था। पूरी मालूमात तव्हांखे हिन वीडियो में इहे ॾींदो। और राति जो शो में बि ख़ासि करे कुझु ॾींहं इहो हूंदो आहे, कुझु ॾींहं ॿिया बि होस्ट हूंदा आहिनि। त सभ खां पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदुसि त हिन में खेॾणो कीअं हूंदो आहे। अच्छा, तव्हां मुंहिंजी ॾिसी सघो था, हिन में रक़म 380 रुपयो आहे, जेकी मां कुल 3 शो खेॾिया, तक़रीबन 3 शो खेॾिया, जंहिंमें मूं सुवाल ॾिना हुया। ऐं सुवालनि खां अलावा हिन में फिरणी बि हूंदी आहे, जंहिंखे असां दॿाइण सां उहा फिरणी फिरंदी आहे। उन मां बि आंसर निकिरंदा आहिनि, जवाबु। उन मां बि असांखे कुझु न कुझु अर्निंग मिली वेंदी आहे। त तव्हां हिते रेफर कोड में मुंहिंजो नालो लिखी सघो था, SHABID। फेसबुक सां कनेक्ट करे सघो था। इन में मूंखे बि कुझु फ़ाइदो मिलंदो, तव्हांखे बि मिलंदो। उहा तव्हांजी मर्ज़ी, कंहिं न कंहिंजो रेफर तव्हां आणे सघो था। अच्छा, इहो ॿुधाइण खां बाद में तव्हांखे मां वापसि वञी करे तव्हांखे कुझु तरीक़ो वधीक सम्झाए सघां। हीउ ॾिसो, टाइम हले थो 10 कलाक 10.5 कलाक अञा हिन शो में पिया आहिनि। राति 10 वॻे जेको शो हलंदो, अञा हिन में 10.5 कलाक पिया आहिनि। जीअं टाइम पूरो थींदो, हीउ शो स्टार्ट थींदो, तव्हांखे हिन टाइम हिन शो में अचिणो आहे ऐं खेॾणो आहे। ठीकु आहे। तमामु बहितरीनु हिन में आहे। हिन में लाइफ लाइन बि मिलंदियूं आहिनि, जंहिंखे असां सोनी सिंधीअ में दिलि चऊं था। दिलियूं बि तव्हांखे मिलंदियूं। अगरि 10 सवालनि में तव्हांखे सुवालु हिकिड़ो ग़लति वञे थो, त उहो दिलि जे ज़रिए तव्हांजी दिलि कटिबी ऐं तव्हांजो सुवालु US थी वेंदो। अॻिते तव्हां खेॾी सघो था।
टे पहिरियां सुवाल त बिल्कुलु आसान हूंदा आहिनि, सफ़ा सवला, को मसइलो ई न हूंदो आहे। बाक़ी तव्हां थोरा ॾुखिया लॻंदा आहिनि, उन जे लाइ तव्हां लाइफ लाइन इस्तेमालु करे सघो था। त तव्हांखे विथड्रा जेको आहे त पैसा हिन मां जेके कढाइणा पवंदा उहे तव्हां इज़ी पैसा ज़रिए कढाए सघो था। बिल्कुलु आसान तरीक़े सां हुते नंबर हणिणो आहे, NIC हणिणो आहे, बसि ओके करिणो आहे। इनशाला 2-3 ॾींहंनि में तव्हांजो बैलेंस तव्हांजे अकाउंट में अची वेंदो। त तव्हांखे वधीक अञा हिन में ॿियो कुझु असां सम्झाईंदासीं। जेको आहे त विथड्रा तव्हां हिन में वेंदव, हिते लिखियलु आहे विथड्रा गेम पॉइंट। हिते ई तव्हांखे जेको मूं पहिरीं में ॿुधायो त पहिरें हिते खाने में नालो, ॿियो लास्ट नालो, NIC, कहिड़े शहर खां आयो, हिन में तव्हां 500 खां मथे जेको आहे त तव्हां कढी सघो था। तव्हांजो 500 जॾहिं अकाउंट थींदो तव्हां उहे कढी सघो था, 500 खां घटि न। असां वरी वापसि वेंदासीं। वापसि वञण खां पोइ वरी तव्हांखे मां सम्झाईंदुसि। तव्हां जेको आहे त थोरो शोर ईंदो हूंदो ॿाहिरियां, हुन लाइ माज़रत। जेको आहे त तव्हांखे मां ॿुधाईंदुसि त कीअं सुवाल हूंदा आहिनि। थोरो तव्हांखे एग्ज़ाम्पल ॿुधाईंदुसि। हीअं क्वेश्चन ईंदो नंबर 1, हीअं 10 सेकंड हलंदा ऐं तव्हांखे हिन टिनी मां हिकिड़ो सुवालु चूंडणो आहे। हीअ चवनि था त सुवालु तव्हां पढ़जो, इन विच इस्लामिक मंथ फॉर टाइम पूरो थी वियो। मां रमज़ान खे चॉइस कयुमि त सुवाल जवाब मुंहिंजो यस थी वियो। ॿियो आहे त सुबह बख़ैर का पैगाम भेजने का सही वक़्तु क्या आहे, लाज़मी सुबुह आहे। पहिरीं त 2-3 सुवाल बिल्कुलु आसान हूंदा आहिनि ऐं कुझु सुवाल तव्हांखे मां खिली ॾेखारियां थो। ईअं 10 सेकंड हलंदा, तव्हांखे 10 सेकंडनि में जेको आहे त इहो सुवाल पूरा करणा आहिनि। ईअं तव्हां खिलंदा वेंदव। उमेदु हूंदी त तव्हांखे इहो वीडियो पसंदि आयो हूंदो। वीडियो जी लिंक जेका आहे त हिन सॉफ्टवेयर जी जेका लिंक आहे, सॉफ्टवेयर जी जेका लिंक आहे उहा डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे। तव्हां उते वञी करे डायरेक्ट प्ले स्टोर ते डाउनलोड कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक ज़रूरु कजो। वॾी महिरबानी दोस्तनि जी।